लगे थो तो काना मुंह तो किथे डिठो आहे डॉक्टर पैसा सिंधी जान छड़ण वाला कोन थई मतलब ये मेरा बॉयफ्रेंड है बॉयफ्रेंड पहलवान भाई मानू दे तू सफाई टिथी रानी है दिल पिया खेती है कोका मार टंग चुरा जिस थाली में खाते हो उनमें तो टुकड़ों करे हिंगाना शेर अर्ज कर थमदा है वाह 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 अरे वाह अरे वाह 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 जो शेरा चुप अना शेर खड़े होई को तुम वाह वाह भाई हम उठे जी दो करी जा अरे ओ माता हिकड़ी लेन पढ़ण में अध कलाक तो लॻाए जे सॼो शेर पढ़ंदे त रात थी मूं कहिड़ो तुंहिंजो ॾोह कयो अरे काथे हो निकरो बाहर कमीना अरे तांगी कौन निकरंदो कमीनो निकरो
Well, Sidi, Udhat Dado, Chero Chari to Kari, Oh Bola, Mote Husnate Kujo, Cher Dikote. हेलो कूड़ कौन है तुझे मेरे माँ सुनना बुधा मेरे लाने प्यार थी बस बना बस इन्हें कहीं हो डंडो वाले दे अल्लाह जो कर तुम्हारा सपा मरी इन्हें तुझे करो डो के वाह अरे है तहाजी दुश्मनी मुसाहिन मुझे बुढ़ी माँ तुझे करो डो क्यों बुधा बुधारे मुझे बुढ़ी माँ कितना बुधारे खोपला बस बरला प्यार थी मुझे जुमे के कहिड़ो जवाब उनजे भंग जो डंडो खड़िया बुधा मरू तेरो मुंहिंजो धिंगाणो यार तेरो मुंहिंजो तू आहे बुधा मां तुंहिंजी यारी ते शक करे सघां थो बुधा रे मूंखे ख़बर कान्हे खुदा जो कसम आहे अरे एतिरो टेम वठंदे निभागा साहब आयो थई रमू वठी से न डचो करे छजो असां ला रोज रोज मुंहिंजो घोड़ो कायो थो वञे नछर जाए तो तरी कुटे कुटे साणो करीस नछरी तो वठी अरे रमू छा कयो नछरी तो छा रमू तो परा घोड़ो छो कायो आ नाना मैं तेरे मोटिया ते एक फुल्ला दी कतार वेखना चाहता हूं जालिमा एक ही कर देते रमू धिंगाणा जल्दी कार चढ़ो अरे छड़ो रे मुश्किल छड़ो हलो थां ते हलो हलो बाबा मणी हता खड़ी कंदा हूं कदई वरी जुनून थी वेंदो आ पंजा मट थड़ा मुझे पहले पट्टो दे टोपी दे 50 रुपया खर्ची जो पासे वो दे बाबा मेले ते विंदो सात खण मिलई थो सोन खणी आयो साहे मारे थी वठ पंजा पट को 50 रुपया खर्ची साहब एकड़ो 50 रुपया जी से 50 रुपया मारिया अरे बाबा उथारो था वठी तो जब 500 को करिंदा थी लागी था को चेक लगे वडो आना न तकड़ो अजे छाहे 12 पारे जो 50 रुपया वरी को बेच कर वठा मुखे तां जी खबर आ मट खराब भैंसा हो मुके 100 दींदो हल ठीक आ 500 कढांदो ता ने बजार मट आप घणो हराम जो खातो आ बाट 50 रुपया वरी एडवांस थई वरी यो केड़ो खुल में खड़ो कयो थव ही केड़ी मुसीबत आ मुखे समझायो त सही वरी या पुलिस वरी यो छा मसालो आहे अरे भींडा लेट्रिन ये कौन छड़ी दिसो अरे पाड़े जो जीण त आराम कयो थव पर मसलो इहो आहे त हाणे तव्हां खे छा कयां ॾोकड़ किरायो पुलिस वारा इन टिनी खे वठी वञो तडपी चाचा की लाटू शाटू वांगुर घुमण हुमण कुछ न छो था मुखे किरायो ॾोकड़ अरे चाचा वा किरायो तोखे ख़बर आ मां 5 महीननि जो तुंहिंजे लाइ किरायो हथ करे रखियो आहे तुंहिंजो किरायो 5000 मूं 7000 करे रखियो आहे भली मूंखे बदिरा पोइ किरायो वरी आठो मिलंदी चाचा वठी हलो न हाणे वञो ठीकु आहे वञो चाचा शहज़ादा मूंखे जे सदाई तो पुठीअ पुट वञी हा भिंडा छा आहे
मां चयो सूबेदार समझी ॻाल्हि मुंहिंजी न ॾोकड़ हलो ठीकु आहे हाणे तूं भली हल मुंहिंजो कमु थी वेंदो ॾोकड़ किरायो हा तूं हल हल छा थियो रमू चाचे भींडे खे छाजी चाचे भींडे खे चयोमांइ अहिड़ो मखण मखियो त मां चाचे भींडे खे चयो आहे मासी सपूरा वटि 5 महीननि जी मसवाड़ रखी आहे हेॾो वॾो कूड़ कूड़ हा ॾोकड़ किरायो कूड़ सरासर कूड़ भला तुंहिंजी मर्ज़ी हाँ? वरी ठगी छा मां छा समझा ठगी ॾोकड़ अरे किरायो ॾोकड़ ठगी न ॾोकड़ किरायो चाचा इन में छा थई बाबा मां तोखे थो ॿुधायां तूं ग़रीब माण्हू लॻी थो हिन करे सोना असुल मां सोनारो आहियां पर फुल लुट लॻी पई आहे दुनिया अलाए किथे पुॼी पई आहे माण्हू बाहियूं ॿारे ॾिनियूं जेकॾहिं कंहिं कार में वेंदुसि त फुरिजी वेंदुसि इन करे मां तोसां पियो वञा शरीफ़नि जा सर्टिफिकेट खणो मंटो 12 पैसा अलाए काॾे गुम थी बि थकिजी पिया रिंगाणो औरते अचे तूं पंहिंजी कारवाई त करे वठ न पीछे आस्ते हटजा छा थी पियो बुढ़ी बाबा हेॾी बला ऐं सनड़े जी पटड़े खे मारे पतो चाचा चाचा वञ हुन जी जान बचा चाचा वञ बाबा तूं माण्हू वॾा ज़ालिम आहिनि बाबा मां मंडो माण्हू कीअं हुन जी जान बचायां तूं वञ बाबा हूं तो इसको भाउ अरे बाबा भाउ हुजेसि त ईअं मारेसि बाबा हिन मुंहिंजो सामान जी पारत कई तूं शरीफ़ माण्हू थो लॻी न चाचा न बाबा हे पंहिंजो सामान खणी न बाबा तूं शरीफ़ माण्हू थो लॻी मां इजो अरे बाबा थो मारी कई बखे चाचा चाचा हे घर में चोरी थो करे हे ज्वारी माण्हू आहे बाबा हिकु सफ़ा मिस्कीन थो लॻे हीरो नहीं आहे न बाबा न मारी चाचा तूं शिकल मां ॾिसी कोन थो तो नंढड़नि ॿारनि जा पैसा चोरायो बाबा हिकु सफ़ा ग़रीब आहे मिस्कीन बाबा तोखे मुंहं में गरीब थो लॻे ना हे गरीब चाचा गुंडो त तूं थो लॻी बाबा गुंडो थो हा लॻे बाबा तूं मां वापारी गुंडो थो लॻे वट मां हिनखे छॾीसि छॾी तुंहिंजी पुफी जो पुट जो छॾी न वञी चाचा न वञई उनखे बचा अबा बाबू तो काढो अबा छॾो अबा छॾो अबा काॾे वारो पीर अबा काॾे वारो पीर अबा हा साईं आॾे में चाचा काॾे में मुंहिंजो सोन पियो अरे चाचा तो वटि वरी सोन किथां आयो सोनारो थो लॻी तूं पाण चोर थो लॻी बाबा मुंहिंजो सभु कुझु खयो थो वणे माण्हू मरे अभी दे अबा छॾो चाचा तुंहिंजूं महिरबानियूं जो तो अबा छॾो सोन कई चाचा मूंखे बचायो नी हली त अरे बोतल था प्यारी मन खपे मानी का खाना बाबा मुंहिंजो सोन पियो तू कटारी होटल से मानी का खाना अरे बाबा मुंहिंजो सोन आॾे वारा ए गाड़ी वाला अरे बात तव्हांखे छॾाइणो आहे अरे बाबा मुंहिंजो सोन अरे बड़ा छड़ी सुबह ने भज जान छड़ा तो बरी का अच्छी बनी सुनाने में वेठे ते नंदी पांची पाण में आपलानी भज हिननि कपड़नि में जेका छोकिरी ॾिसंदी आशिक़ थी पई हलो आशिक़ कोकी
भिंडो 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 चुप भिंडो खजोई किरायो डोकर साहब चाहे मां सुबुह जो दर्दन न कंदो आहियां रुगो गुरड़ी कंदो आहियां डॉक्टर छलियो आहे दर्दन हारे बुढ़ा भिंडो तू ही भींडो मां तो के भींदी थी लगा है अरे मां भींडो खाना या भींदी अरे पोड़ा रमू ऐं हुनजा दोस्त हिते रहंदा आहिनि छा? हिते रहंदा आहिनि पर साहब ख़ैर त आहे उहे टई हिकु सोनारे खां फुर करे भॻा आहिनि फुर 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 बाक़ी कम इहो रहियल न साहब जॾहिं पाया मां तोखे ॿुधाईंदुसि इतला ॾिजां ज़रूरी मूंखे तुंहिंजो सूट जो कसम आहे इन वर्दी जो कसम आहे फूलनि जो कसम आहे डोकर पैसा न नहीं तो पेर जो सिपाही केडी सर पैसा साला ॾियो वारा पैसा जे अरे सब भेजे नथी जो आना है कोट बादशाह को पाची है अरे किल किल न कर तू ही हम वाले ने मोहरे वाली भाषा आ सही छा वठा मुझे बुधा तू ठीक है तूने बुधा हेलो फूल जो होला बी दर्स अरे रे भाग लायो खेड़ो बाग अरे मैं जो भाग लायो एक बाप जवा सवेर खाटी बुजुर्ग को हाराया बड़े करो की अल्लाह जे केडी से निकी बस सुनिया दियो झलियो था हाराण वारन के ता करी चाह प प्यारिया रातो मोतड़ा नहीं कढना उधर सही तो सही महा समझी विस थिंगाला जे हिन वीचारन के 200 रुपया सुबुह घाटी बीठान भुख बडाठी लगी हुंदल वडा 200 रुपया वधीक ना अरे तेला दुआ कंदा त सा खटींदा थी रुगो रमो
चर्चा त ॾाढा भला थो करी पर इहा तोखे ख़बर आहे त असां अध था पाए वारूं आहियूं ए न तई हिन वीचारे कशी वॾा इहे बि रखां 200 लॻे थो न 200 कोन था खपनि बख्शू भंग पीती थी चा बाबा मां सोनारे खे धके आयो आहियां रमो पोइ हितां रस्तो बि कोन मिलंदई असां बि पोइ ईअं घुटाणी निकिरंदासीं हाणे कीअं थींदा आओ वॾा आओ रूहानी उस्तादन खां पुछां त तव्हांखे मां बाठा हणा या न हणा कुरैशी साहब ऐं इलाही साहब हाजी साहब मां हिननि खे बाठा हणा या न हणा हाजी साहब चयो त हिननि खे बूट हण हाणे तव्हांखे बूट लॻंदा मता कोनी सी कसम मां जो न हटे बाबा मारू तो पति दो बाबा जब सब लगे जवाब दो तो यार गुल्लू दादा के पैसा मोटा है जो ए बाबू हैं
रू दीवाना पेर करायो मार पे वट जा रही थी भाई एक खेड़ो खून गुलम खड़ो कयो सही पुलिस बदी नहीं सारा खेद थी नहीं न त हिन जा गुंडा मारे चली भला तहां जी मर्जी तमो तो गुलू के मारे सुठो कोन कयो आहे। शायद तो के टाइगर के ताकत की खबर ही काने का तू जरूर मरते रमो जरूर मरते आदा गुलू चौथो सा अरे गुलू मरी ओड़े भाई बताती हूँ अरे इसो आम खिला था बच्चा चला अरे भिंडी हट अरे रमू अरे हिते अचण जो फ़ाइदो कहिड़ो यार तूं असांखे माराई दे ख़बर बस हेॾो सारो खून थी पियो आहे हिन कपिड़नि में हलूं त वाट ते पकड़िजी पऊं पुलिस माण्हू ॿियो टियो हिते आया आहियूं कपिड़ा वपिड़ा मटाया कंहिंखे ख़बर कान पवंदी आहे पर ॿुध वरू किथे आहे वरो त इहो तू फथा छो याती मां बोतलनि मां जेरिया अवे गाड़ी हाथो पियो हाथ हिसो ई कोन था असांखे पंहिंजो टेंशन तूं रुगो फाथो पे किथे माराईंदे किथे तूं असांखे ज़लील कराईंदे अरे तो अरे के ओ रामू रामू किरायो डॉक्टर रामू बढ़िया पैसा पुणे जी कई तो जुट ओ रामू रामू कड़ा किरायो ओ रामू रोई जान छड़ायो रोई भी हमा पुलिस के फोन तो कया रोई जान छड़ाया था अकबर साहब मुझे दोस्त थे राजा थाने ते चन्नो साहब ने गेरिंग तो कया रोई जान ना छड़ायो हाँ तू भली पुलिस वाले के गुरा असा जो दोस्त मरी हुआ तो के पुलिस वाले जी लगी पिया पुलिस वाला आया असा चना से सजे दोस्त ने तो कौन केवा पो मां फोन नथो कया साईं हेलो साईं रांग तू न करायो गुड़िया न असा जो दोस्त मरी वने मरू जा मरू मुझो यारो मुखे फुल पे वठी दो एकड़ा तो मैं बकरी दुई मुखे ने जो खीर प्यारी अरे बहु न पर रहू वाह ॾाढो भलो मुंहिंजो यारो कीअं मुआ अरे ता बीड़ा वेसर जी बीमारी है कैंसर चाचा वेसर छंछर चाचा वेसर सासर चाचा वेसर में मारो मरदो आजा हां सा कर सही से अरे अबा सा कर इन जो बात पटियो पियो परियो सिराडा इन पंजे पी के पे तो सद करे मोरे रे अदा अरे साजा कुंदर मरिया भी कोन नासू इन लूसी जे मथा मारो अरे रम्बू अरे के जे आदरे तो लगी वजी सब्जी मार्केट में पांच के जा टुकड़ा करिए जदा पजे यार के उनने भी जी पूरू रे अरे तारो ना बा माजे खपन जो बंदोबस्त मा कया तो वाठो वनेओ
वरू जो आवाज़ हो छा? चाचा वरू दोस्तो मुझो मुखा निकरियो वरू जो आवाज़ मेरी लगे पियो। अरे वाह, अरे मुझो यार हो दांत में गद मोरे विदासी चाचा बुआ साहब न कर चाचा। अरे मुर्गा गद आंदा चाचा तू न कर बंदोबस्त, तू रुको थिंगाणे के जे पाणे बंदोबस्त कंदो। तू बड़ो मुर्स काथे धिक्का खाईंदो तने। पैसा जा चाचा 1000 जो चाचा अगरबत्ती जा बजे पैसा ये अगरबत्ती जा चाचा खड खोटराणी कबर खोटराणी जा पैसा और इन मुझे ले 1000 करे तेरे जन गोश्त ढकियो पियो चाचा कांत पेजी ठीक देला बजे पैसा असल छा मुझे बाबे जी शादी आ चार को नौकर वठना था मुझे चाचा जा हिकड़ो ठिकाना हल्के तो के मां सामान खणाए चा बाबा घणो काटू देखियो वरू था चाचो वेठो आ चाचा न मां वेठो या पा चाचो का लाश खाईंदो आ जा मां वे आ वणो पनो मुझो यारो पग मत यारो दादा तने ही जाए मेरा आयो मस ए दिल पर यारो अरे दा मुझो यार रे वरी मां मोहन सांस अरे चा अरे बड़ी मुसाफिरात करला किरायो टोकर किरायो सेठ साहब भला सीमा साहिबा जेका सिंधी पे ॻाल्हाईंदी आहे रुॻो अंग्रेज़ी ॻाल्हाईंदी आहे। बाबा पुट नज़रू ॿारनि मुल्कनि में रही आहे, अंग्रेज़ी ऐं उर्दू ॻाल्हाईंदी आहे, पर सिंधी बि सम्झे थी सॼी। माना असां भली सिंधी में ॻाल्हायूंसि न। हा बिल्कुलु इज़त सां। हा असां ॻाल्हाईंदासीं सिंधी में इज़त सां अचे। हा बाबा हूं बि तुंहिंजी वॾी इज़त आहे को घटि आहे हल सेठ कितनी गर्मी है यहाँ पर। हा पुट गर्मी तो है पर आस्ते आस्ते सब कुछ ठीक थी वेंदो। ठीक है अंकल, फिलहाल मुझे रेस्ट की जरूरत है। हाँ बाबा तू रेस्ट अली घर कर। अच्छा 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 बाबा अच्छा। रेस्ट थी करे मैडम इन में सुरोट आला फीट विझी आई आहे ॿाहिरि मुल्क जा लाइ छा हिते रेस्ट कंदी 16 कलाक लाइट ही कोने रेस्ट कंदी इज्जत सां शुरू सां रेस्ट कीअं थी करे। साहब हिते हर भर का इंतजार कर हिकड़ी जा है उते ईंदा ईंदा जरूर। अरे वो पेरा बधाई है ना। हां कलाक थी हुआ है ते घूमी घूमी इंतजार करे करे असां थक जी पिया हूं। हा बुधा बुधा किथे ईंदा साहब मुकाम अगे पो मरंदा तो उते ही पूर्वा न। अरे वाह जी ॻाल्हि कई अथई हाणे ॿुधा त सही
तोखे भर्ती कंहिं कयोड़े बस तव्हां जन महिरबानी चुप कर इहो ॾंद तो कढी ॾंद भंजी थींदो साईं अरे ये रमू घर वाला ये इंजा संजय अरे मारा भाई को इसी था थोड़े भाई अरे हेडे अरे मुखे छड़े मार भाई उनके पकड़ मान धोन आया बाता मुझी नकल बदो करी अरे हाँ बाता करो तू बातें भी मंडे जी नकल बदो करी नकल खोला तो कया हो पर हिजी भैया हलो तेर पुलिस आचर अरे हल्दी ले सिताई मुर्गी दिशा पूरे लिया पूरी पपावा पूरी पापा जा सिपाही मुरली मारी गाड़ी ये इतने ही होगा बेटी क्या आया हूँ अयो इते घोड़ा टुको ना हल के बड़े मां जो फार्म हाउस दे हम पोहिते चौकीदार हूंदो बंदूक हणी को गुंगुड़ो करे जे ओ चौकीदार के करो सुन खयो था मुझे चौकीदार थाके गोली न दो चुप करे बे थक जी पे तो सोचने दे हो पर हिजी पियो हिंगाड़ा कसा गंढी ते रमू तो ची रमू यार भूख लगी आ अरे हेडे पेटी कौन तो भरजी सजी वाट ट्रेन में चलतो आयो ही बता यार तो के भूख लगी हुंदी खोन लगिया मुके भूख रमू के भूख का लगी दे ना मुके कान लगिया भूख पक्का दई ना मुके पर सरजी लगी पया ठीक है यार हाजी मर्दी शुक्र तो मां तो ट्रेन में चुराया अरे ताक तो भूख ना लगी अरे ताक जब मुझे भूख ना लगी जदी असा के भूख है ना थोड़ी फेड़े के खोन लगी होती एटे कर खड़ा अरे छोड़ दो पता नहीं खाली को दे रे अंकल अब क्या होगा मैं तो और किसी को चाहती हूँ वो तो ठीक है बाबा पर तू जेके चाही थी उन्हीं सां राब्तो ही न तो थे ही जायदाद बिन टिन ॾींहनि खां पोइ
कंहिं न कंहिं ट्रस्ट जे हवाले थी वई। पिण जी वसियत थियल आहे त मुंहिंजी धीउ जॾहिं जवान थिए 2 सालनि जे अंदरि शादी न करे त पोइ इहा सॼी मिल्कियत कंहिं ट्रस्ट जे हवाले कई वेंदी। पता नहीं इस इडियट को भी क्या हुआ है, वैसे तो बार बार फोन करता था। पुट पोइ उनजे यार दोस्त सां राब्तो कर बाबा। सबसे बात की है पर किसी को कुछ पता नहीं। एक तरकीब आहे जे तू मनी क्या? असां को अहिड़ो माण्हू ॾिसूं जेको कुझु ॾींहं लाइ तोसां शादी करे। वाह साहब वाह, सिंधी ये जान छॾण वारा कोन अथई। हा हा, जेकर कुझु ॾींहंनि में उहो पाण मरण वारो हुजे त पोइ मतलब त असां अहिड़ो माण्हू ॾिसंदासीं जेको बीमार हुजे ऐं 2-3 ॾींहंनि जे अंदरि मरी वञे। पर ऐसा आदमी मिलेगा कहाँ पे? बाबा तूं परेशान न थी, उन्हीं जो भी बंदोबस्त कयूं था। अरे मानी जे आसरे अजी अस्पताल में दाखिल थिया। अस्पताल जी बट पर सियूं हणाए मुंहिंजा डोराई सुजी यार। मानी केॾी महिल की मूंखे बुख लॻी आहे। खोड़ मानी इजो आई। अरे रे मूंखे गोली त करा। हाय तो छो पानी भाई कोन खाईंदो आहे? गोली कने त हानी खाईंदे न। हा हानी तो के खाइणी कोन्हे छो जो हानी में लूण आहे ऐं भाॼी में जेको आहे मिर्च आहिनि ऐं तोखे बिलड़ गरम हाय मानी अदा मानी मां खावां ना ना ई तू न खा, इन लाइ बाकरो को कारण में चल रही। हा करो होस्ट सांगे तो पिया अदा ये जे तैयार है त केॾी महिल खड़ी दे निफाक दम को भुख मारे चवा मार कर ये खणिया तो मन खा यार आहे असां वटि न साईं दा होटल दे पैसा ना तो नहीं वठी जो असां के दिल करे। अरे यार रमू खाई दो। वहां पे दोस्त है गिरी वो ना आ बसर ही खा रहा हो। वाह मैं मर जा। ट्रिगर हाँ असां अस्पताल पहुची विया आहियूं। ख़बर पई आहे त टई हिते आहिनि। हा हा मुंहिंजा नाला बि यादि आहिनि ऐं उनजा चेहरा बि। ऐं इन टिनी जी क़ब्र असां हिते ई ठाहींदासीं। भाई तू कॾहिं खां आई आहीं? असां लाश ॾिसंदासीं। असां मर्द पर्देदार मूं ॾिसण कोन ॾींदा। पर्देदार मर्द आहिनि और तूं असां मूं ॾिसंदासीं। करे छाती छो थी अगर वधीक दिक्कत नहीं दर खोल हाँ आ गया।
भा जे कातरन खे सुञाणो था न? हाँ टाइगर, उन्हें शिकल असांखे अॼु ताईं यादि आहे। त बस मुंहिंजे भा जो कातल खपे, टाइगर जो दुश्मन खपे। रमजान और प्रमु तू ही पुट। हाँ भी ना भी क्या मतलब? दी ये थोड़ा डिनर असां की एड़ो मरीज खपे जो को बिन ॾींहंनि जो मेहमान हुजे। वो असां जी छोकरी सां शादी कंदो ऐं बिन ॾींहंनि में ₹1 रुपयो ॾींदासीं। चाचा बड़ी है चाचा। अरे डेढ़ डी बुद्धिता कोन रहो, थोड़ा पैसा तो वधा। ₹1.5 लाख इहो तो खोड़ा न। पैसा वधा ठीक आ, वधाया तो ₹2 लाख बता आचा इन खनमा रुपयो हट कोन थींदी। अंकल कोई और देख लेते हैं, ये तो पागल लगते हैं। दी चरियाई तो भलान हम तू जल्दी जान छुट्टी हुई ए एकड़े दी जो मेहमान को ने डेढ़ दी हली सके तो। मगर इसको बीमारी कौन सी है? अरे बाबा हिकड़ी बीमारी है, इसको सिला खंग कैंसर काली खांसी टीबी एक बीमारी हो तो बताए ना। पर इसको इतनी बीमारी कहाँ से लगी? खराब एकदम साहबा असल में ये शराब नहीं कबाब कबाब के जो ॾाढो खाई दो इन करे न जो चलो ठीक है, पैक करो। ठीक माफ करो केक पिज़्ज़ा जो मुझे पैक कर। अच्छा अंकल ठीक है, चले। हां भली हलो पर गाल तो बनी है ना। बस सही है। हलो हलो आवाज निकाह तो शुरू कयूं। हाँ ओली साहब जल्दी निकाह पढ़ो वरी इन जे जनाज़े नमाज़ में मनानी अथव। जल्दी बीमारी की भाग अने शाम ताईं जरो आ धिंगाणा। अरे वरु बाबा हेॾो जज़्बाती न थियो। मौलवी साहब बाबा तव्हांखे अलाह अथव। हा हा साईं हा हा पुट तूं सचे दिलि सां हिन सां निकाह करणु शादी करणु क़बूल कयो। वादा करो। बिस्मिल्लाह ला यमीन ला यमीन ला इलाहा इल्लल्लाह। तमाम मुबारक खैर मुबारक साईं। हां होश में बाबा हाणे असांखे इजाज़त। माशाअल्लाह अल्लाह से ख़ुशखबर। बचा अल्लाह से वॾी हयाती ॾिनी, दिलियूं मुरादूं पूरी कंदी। बाबा अल्लाह से तोखे बि ख़ुशि कंदो पंहिंजे वरसा। आमीन खुदा हाफ़िज़। खुदा हाफ़िज़। रमन पुट मुबारक थई। खैर मुबारक। रमन पुट होश मर गया? अच्छा ये मर गया क्या? छो मरा मुझे अख लगी वही। मैं शाम तक जिंदा हूँ, मैं ऐसे ही मर जाऊं। अल्लाह साईं ने मुझको शाम तक हयाती दी है। तुम क्या बोलती हो कि मैं एडवांस में मरी वञा?
मरई बेदा आंगूठा सफाई टिथी रानी दिल पिया खेती है कोका मार टंग चुना पीछे पिया देखा केड़ी बोर शादिया जा कसियों मरी वियो नको दुल नको राग रूप घणा ॾींहं थिया खुशी जो टेम को फेर कर को मज़ो थे अरे दिमाना को कर फेर कर हथियार खां सवा फायरिंग कंदो कीअं ही चरियो थियो छा इज्जत सां वॾा हथियार त लॻे थो कट चढ़ी वियो अथसि। अंकल इसको तो 2 दिन में मरना था पर इसको तो 15 दिन हो गए अभी तक क्यों नहीं मरा? पर दो मैं टिक्की ज़हर दी मैं क्यों मरूं मरन मुझा दुश्मन 15 दिन क्या मैं 50 साल और जियंदुस अञा त मैं अपने 2 यतीम दोस्तों जी शादी कराईंदुस फिर भी मेरा जीण मरण अल्लाह जे हथ में आ तो खे केड़ी तकड़ा तुम यहाँ पर क्या कर रहे हो? मैं जंग जो ख्याल करने में होस ख्याल? तुम वहाँ पर क्या चौकीदार हो? नहीं मैं सुबह को बनी को भाण जण में गवा अरे चाचा तू को बात समझाई दी छडनी के पुट रमू घर में एडो वडो वॉशरूम आ बबन पर तू बाहर छो तो वहीं अरे वाड़े चाचा वा जेको खुलियल में मजो आ वो न भगल कुर्सी में किथे आ बाबा यो त तहां जो वॉशरूम एडो त साफ उते त गंद करण जी दिल्ली गान थी चवे लोड़े हलो तहां और किथे रह जी आओ अरे हलो जल्दी हलो भला तुझी चाचा मर्जी अंकल ये खुद नहीं मरेगा इसको मरवाना पड़ेगा। बॉस ये मानो जी सोपारी मिली उन्हें मानो यो कम कॾहिं तमाम कंदा बस ये दिखानो शो आयो वक्त जो इंतजार आ वक्त ते सब कुछ थी दो अरे बेटा सिंह खमोगे बॉस रमू न रमू रमू ओखे याद आ न यो खमो रमू यो सागोई बाकी हुन जो याद ही ना लग जेका या नखे मारण जी सुपारी बस सीमा यस सीमा अच्छो इसु रमू के बॉस जूता न पायो खबर पड़े तो पेलन में नजर लो अच्छो रमू तू आई मां भी इन्हें ही बुधो आ त मुझो नालो रमू आहे
पर तू यो ॿुधा चिटरी वतल त तुंहिंजो नालो शरीफ़ छा आहे? हाँ वो आया पूरो पाकिस्तान से छा पर सरी दुनिया परेशान आ कंट्रोल ही जा के डेंगी चंदन डेंगी बदमाश डेंगी अदा भा चाचा मामा सोट पुफाट मूंखे अॻु में ई मलेरिया जो बुखार में वतल आहे। मलेरिया मारियो तो कौन थई न डेंगी साहब तुंहिंजी डेंगी लाइ मुंहिंजे बुत जो को बि हिसो ख़ाली कोन्हे को। मां तुंहिंजो सिर खणण आयो आहियां सिर। यही बमूर हाणे टियों चई थो वाधी आखो बच्चे में जाता है कैसी दाढ़ी में सलील लगा रमू छाड़े तेरे मुझे एक गाल तो बुझन दानमु तुझी मारन की मां सुपारी वती के खासो पारी थी मिस सीमा तव्हांजी भेण खां कसम दी सीमा जो बटे धक का तो मुझे तारीख खड़ी थे। अरे ज़ालिम अहिड़े माण्हू जो कसम विधो थी हाणे तोखे सिर खपे तॾहिं बि हाज़िर आहे कर पंहिंजो कारो मुंहुं। यही वाली गाली है ये जीवन में की ये जरूरत ही करने का कसम 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 याद कर कसम शादी शादी दोस्त हाँ दरअसल तोखे मारण कोन थो अचे मेरा के मारबा हां चला शिखर 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 अरे रमू 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 मर गया। रमू रमू अचियो। अरे दीना डर को तो बंद करो। भाई वाह रमू तुम ठीक तो हो? लाठी सियानी हो गई हो। तुमने मुझ पे डेंगू वायरस का हमला करवाया था, आज मैं तुझ पे धिंगाना वायरस छोड़ूंगा। पूरा गांव देखेगा। तुम लोग क्या करने वाले हो? ये तो वक्त बताएगा कि हम क्या करने वाले हैं। आज हम तजुर्बा करने वाले हैं, देखते हैं कि तुम नक की कितनी पक्की हो। अरे धिंगाना जी बेटा इसको दिखाओ अपना कर्तव्य, इसको ऐसा हमला करो कि देखती रह जाए। और गोभी शोभी खाइए कि नहीं खाइए? हाँ बेटा पूरी बकले टू गोभी जो खा दो ना। हाँ तो मम्मी तो ठहर शुरू हो जा।
बदतमीजी नहीं है। मां ॾिसां पियो तुम ये उपता किताब जो है ना वो कैसे पढ़ा जाता है। अस्सलाम वालेकुम। हेलो विकी, ये क्या हाल है? क्या हाल है साला सब कुछ चंगा भला कुत्तियों बिल्लियों ढिड्ढे बकरियों सब कुछ है। व्हाट आर यू से? मुझे तारीफ करे मेहरबानी सही मेहरबानी। ये मेरा बॉयफ्रेंड है। बॉयफ्रेंड ये वरी केरी भला है। जाहिल, मतलब कि ये मेरा दोस्त है। रन में जाके दोस्त हूँ अरे रे चाहे अंग्रेज जी ऊपर जिक्र बाहर फुट। ये क्या बदतमीजी है? इसको सिखा रहा हूँ। अरे रे जिक्र बाहर तुमको पता नहीं तो सिंधियुनि जे घर में किया चुका सोट जे मासा तुझे पुफा तुझे पोप दर ठड़काई दो। हाणे इतना भी पूछा कर तो मोहम्मद रमजान मां तुझे घर अच्छा। ये क्या कर रहे हो? इसको समझा रहा हूँ। देखती नहीं हो तुम हलड़े लूल्हा गुरबारा इजाजत है। अस्सलाम वालेकुम। मानदर अच्छा। अरे अरे पुप्पी आयो घर समझी। और मेरी कल सुन कन खोल के सोनिया जितो मेरी बोटी में इतना भी टच किता और मैं तेरे हाथ पैर कट दियांगा वक्को वक् कर दियांगा। आई खबर थी तू कटल हथन सां मानी कीअं खाईंदी। आई मानी का सवा ॿिया बि कम घणाई ॾुखिया ॾुखिया उहे कीअं कंदे। सोचे समझे कन खोले वो मुझी ज़ाल ॾे हथ वधा जाए बता टूटो लॻो थी पिनंदो। ये चाय सीमा ये सही तो नहीं। क्या सही नहीं? ये सब तुम्हारी वजह से हुआ है। तुमने अपना नंबर क्यों बंद किया? क्या कर रहे थे वहाँ? मां तक मसले में फातल हुई पर तो भी इतनी जल्दी हुई छा? अगर मैं जल्दी नहीं करती ना तो ये जायदाद हमें नहीं मिलती। टाइगर गुल्लू जो कातल इतना ही आए वो सुबह ने लायूं सा मुंडी। हाँ टाइगर घणा ॾींहं आज़ादी सां घुमिया आहिनि। अहिड़ो त उन्हनि खे मौतींदासीं वरी असां ॾा केर रख खणण जी जुरत न कंदो। हाँ टाइगर वो देर छाती है मौत सिर्फ मौत उन जला का सजा ना है पर मां उन्हनि जूं रात जूं निंड्रूं ऐं ॾींहं जा सुख विझाइण थो चाहियां। अहिड़ो अशर कंदो सन जो हू पाण मौत भरंदा मौत। मुंहं जे तले जा दांद तोखे मां केतिरा चकर झलियो आहे त मुंहिंजी ज़ाल जे वेझे न वञी पोइ बि नथो मुड़ी। अॼु तोखे कननि ते ताड़ी चाहणी पवंदी। तुम्हारी जुर्रत कैसे हुई विकी पर हाथ उठाने की? अनपढ़ कार। चलो विकी। असां बीठा हुआसीं न त कंहिं मां ॿाहिरि कढिया। उहो त ख़ैर आहे पर अॼु जेको आॾो आयुसि न सम्झ त होपजी वेंदो।
परे थी मुखे अगे ही बाह लगी पया पराई बाह मां तोंगा न कठा पंहिंजे भाउ गुल्लू जे खून जी बाहि त मुंहिंजे अंदर में भरे पई अॼु उन बाहि में तोखे साड़े मौत करे छॾींदुमि टाइगर जो दुश्मन आहे हिनखे टाइगर मारींदो हे ख़बर पवेसि टाइगर जी ताक़त छा आहे मुंहिंजी बातो पाण तो नथो वञे हर भरू मूंखे पोयां लॻाए छॾे वञे किथे ख़ुदकुशी न करे अरे इहो ख़ुदकुशी छा कंदो या वञा अटकल सोचा न त हे थुलो किथे खून न करे विझे अलाह कंहिंसां थो करे अरे तू छा तो करी हिते हल भाॼाई जो एक्सीडेंट थी पियो आहे हिनखे छॾ हल अरे हेॾे चूंटर अॼु तोखे छॾियां थो ॿिए चकर हथ आहे हिन कुआरी सां जूता कढींदुसि न नवाब न हिनखे ईअं न आहे मारणो किसे जी त हाणे शुरूआत थी आहे तू हिनखे ईअं ख़तम करण थो चाहीं तोखे चयो हो न हिनखे ईअं न आहे मारणो ही रोज़ जीअंदो ऐं रोज़ मरंदो अच मूंसां अरे बीह और जिंदगी खतरे में लगी पई आहे ऐं तूं चईंदे ते बीह असल में मूं कूड़ आयो माई कूड़ हाँ अब आगे हिकिड़ो खून कयो आहे वरी हे ॿियो खून भए घाटे में पहुतो त किथे लिखूं तो मूंसां एॾो वॾो कूड़ आयो अरे छो मूंसां कूड़ आई काथे आहे बात उते जे चंपन खां हिन करे त न हुन मूंखे मोकिलियो ते सीमा चंपो हयो अथसि किथे ख़ुदकुशी न करे वञी ॾिसीस सची बातो सही थो चए रुको तो मोचड़ा मुझे पोयां इंच समझी जो नाच दे मुझे पोयां तो मुझे शिकार मिलायो वो ठीक है मां भलाई दो अरे रे दे तो सही करी रुको पता विड़ विड़ा करी